अस्सलाम वालेकुम आरबीएस बिज़ रिसर्च अकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर नंबर आहे 28 जंहिंमें असां डिस्कस कंदासीं त मेडिएशन एनालिसिस इश्यूज़ एंड रिकमेंडेशंस। लिटरेचर रिव्यू कंदे दोस्तों मूंखे ही पेपर नज़र आयो, मां ॾाढो इम्पोर्टेंट सम्झो त मां पंहिंजे जेके ॾिसंदड़ आहिनि मुंहिंजे चैनल जा, छो न उन जे लाइ हिन पेपर खे कुझु डिस्कस कयां त जंहिंमें हिन ख़ासि मेडिसिन जे हवाले खां कुझु इश्यूज़ अचनि था ऐं उन जी रिकमेंडेशंस कहिड़ियूं आहिनि। दोस्तों ही पेपर जो आहे मुमताज़ मेमूर आहे या टीरम आहे, हिते तक़रीबन 5 जेके हिन जा पेपर जा लेखक आहिनि उनजा नाला ॾिनल आहिनि ऐं ही इन जो एब्स्ट्रैक्ट आहे। ऐं हाणे असां अचूं था पंहिंजे इंट्रोडक्शन ते त मेडिसिन जे हवाले खां हिन में तव्हांखे सम्झी वेंदो त मां हिन पेपर खे शो सिलेक्ट कयो आहे तव्हां लाइ खणी अचण जे लाइ। तो हिन में सभ खां पहिरियों आहे त मेडिसिन डिज़ाइन्स आर हार्ट ऑफ सोशल साइंस एंड बिज़ रिसर्च। हाणे सोशल साइंस जो कोई सब्जेक्ट हुजे या कोई बिज़ रिसर्च, उन सभिनी में अॼुकल्ह मेडिएशन तमामु घणी जेको आहे सो उन ते कमु थी रहियो आहे। सो या इनखे असां वाइटल टू थ्योरी डेवलपमेंट भी चई सघूं था, या इम्पोर्टेंट हिकु टूल आहे जंहिं ज़रिए सां असां जेको आहे सो हिकिड़ो बेहतर सुठो जेको आहे हिकु साइंटिफिक कल्चर जेको आहे उहो या साइंटिफिक अंडरस्टैंडिंग जेका मालूमात आहे उहा असां पैदा करे सघूं था। इन हवाले खां मेडिसिन जो तमामु वॾो किरदारु आहे। ऐं इन खां अलावा थोरो अञा हेठि हलंदासीं त हिन में अॻिते छा आहे, सो अॻिते हिन में इहो अचे त एविडेंटली हाणे इनमें ही आहे असांखे ॿुधाए थो त मेडिसिन केतिरी जेको आहे उहो सच पॉपुलर आहे। एविडेंटली स्कॉलर्स टुडे आर प्लेसिंग इंक्रीज एम्फेसाइज ऑन द स्टडिंग द मेडिसिन मॉडल्स। तमामु घणा मेडिसिन मॉडल हलनि था। मिसाल ही काफ़ी थोरी पुराणी 12 साल पुराणी स्टडी आहे। बहरहाल वुड एट ऑल 2008 में ॿुधायो त भई उन 1981 खां 2005 ताईं 25 सालनि जा रिसर्च पेपर खे ॾिठो ऐं तक़रीबन उन मां 409 जेके आहिनि पेपर उन में मेडिएशन जेका उहा जेको आहे जेको आहे उहा इस्तेमालु कई वई हुई या मेडिसिन मॉडल्स जेके आहिनि उहे टेस्ट कया विया। त हिन मां तव्हां सम्झी सघो था त इहा केतिरी इंपॉर्टेंट आहे। या थोरो जेके ॾिना हिनखे हेठों जेको वधीक हिते तव्हां ॾिसो था त हिनखे तव्हां थोरो पढ़ी सघंदो त 2014 में बि इहा साॻी स्टडी कई वई ऐं जंहिंमें बि इहो ज़ाहिर कयो वियो त तमामु घणी जेको आहे ही रिसर्च स्टडी जेको आहे यानी मेडिएशन तमामु घणी असांजी इन फील्ड में हले थी। उन खां पोइ आहे त हाणे कुझु इश्यूज़ कहिड़ा आहिनि बिनी तौर ते इंपॉर्टेंस सां सम्झी वियो त केतिरी मेडिसिन असां वटि हले थी ऐं इन में इश्यूज़ कहिड़ा आहिनि। त सभ खां पहिरियों जेको इशू उहो आहे त भई मेडिएशन जेको आहे डेस्पाइट ग्रोइंग बॉडी ऑफ लिटरेचर ऑन मेडिएशन, ठीक है, रिसर्चर्स कंटिन्यू टू यूज आउटडेटेड मेथड्स ऑफ द मॉडिशन। तमामु अञा ताईं बि जेके रिसर्च तहक़ीक़ कंदड़ दोस्त आहिनि उहे पुराणा जेके उहे टूल्स या मेथड्स मेडिसिन जा इस्तेमालु करे रहिया आहिनि। बक़ौल हिन पेपर हिन रिसर्च पेपर जे पास जेकी पुराणी स्टडीज़ आहिनि, ठीक है, have long pointed out that the large number of the studies have followed the casual step approach suggested by the बरोन and केनी। हाणे बरोन केनी 1996 में हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो मेडिएशन जो जंहिंमें कैजुअल जेके स्टेप्स आहिनि उनखे अञा ताईं दोस्त जेके तहक़ीक़दान उनखे फॉलो करे रहिया आहिनि। सो इन हवाले खां जेको आहे त another special essential issue highlighted by the Miller ट्राइना ऐं उनजा जेके साथी आहिनि 2007 में उहे लिखनि था that the vast majority of the studies 77% that examined the medicine did not test the mediated effect itself। हालांकि वो मेडिसिन तो हुई कोन, वो जेके दूसरा कम कर रहा हुआ वो मेडिसिन तो कर रहा पर असल मेडिसिन हुई कोन। इन हवाले खां the reporting of the medicine results was often insufficient, inefficient and incomplete। यानी जेके रिजल्ट्स हुई मेडिसिन जूं जेके असां उनखे रिपोर्ट कयूं था त उहा बि जेके अणमुकमल ऐं जेको आहे सो उहे पूरी न हुयूं। यानी हिकु तरफ़ जेको आहे उहे जेको मेडिसिन हुई असल मेडिसिन हुई कोन जेके उहे टेस्ट कया विया, ॿियो जेके मेडिसिन टेस्ट करण खां पोइ जेके रिज़ल्ट उहे बि जेके उहे बहितर रिज़ल्ट्स न हुयूं। अच्छा, ये कुछ इश्यूज जेके आहिनि दोस्तों ये डिस्कस करे रहिया आहियूं, ठीक है। उन खां पोइ वरी अॻिते जेको आहे त रिपोर्टिंग ऑफ मेडिसिन रिजल्ट्स वाज ऑफन इनएफिशिएंट। ओके, ही थी वियो, ठीक है। अनदर इंपॉर्टेंट नोट इशू नोटेड बाय द रोंगथेमिन्स जेको आहे उन दे फाउंड अ हाई लेवल ऑफ हाई percentage of the medicine 75% which did not even hypothesize the medicine effect despite invoking the medicine process in the in prose or in a diagrammatic form। यानी उन जे जेको डायग्राम या असां जेको ग्राफिकल मॉडल ठाहींदा उन में मेडिसिन जो इफेक्ट ॾिनो वञे थो पर इन जेको हाइपोथेसिस कोन्हे उन्हनि में।
त ॾिसो तव्हां केॾी वॾी जेके हिकिड़ा जेके से इन में ग़लतियूं आहिनि कयूं वयूं आहिनि इशूज़ इहे आहिनि उन खां पोइ कुझु इशूज़ ॿिया बि आहिनि मिसाल तौर ते हिन में अचे थो त the purpose of in the purpose of this editorial is to advance our understanding of the mediation analysis is to help the local researchers. In doing so, we review the state of our literature. यानी उन्हें बेहतरीन literature जो का वो इस्तेमाल कर दे वो कुछ लेकिन से पंजा reviews बुधाइन था कुछ issues एक identify किया था उन recommendation ने पेपर में डिनल आए लेकिन कुछ issues मां ताकि बुधाया इन issues के हवाले का कुछ recommendation होने डिन्यू आए लेकिन total 6 issues उन identify किया हैं and 6 नी जो recommendation डिन्यू आए थोड़ो असां सम्झी वठूं त बेसिक जेको मॉडल आहे उहो मेडिएशन जो हूंदो छा आहे त इन में सभ खां पहिरियों इहो आहे त जॾहिं बि असां मेडिएशन कंदा आहियूं त उन में असां हिकिड़ो त असांजो मेडिएटर हूंदो आहे जेको असांजो थर्ड वेरिएबल हूंदो आहे मेडिएटर असांजो थर्ड वेरिएबल आहे which explain how and why other two variable x and y related यानी असां रिलेशनशिप क्रिएट कंदा आहियूं डिपेंडेंट वेरिएबल इंडिपेंडेंट वेरिएबल जे विच में थ्रू मेडिएटर जे त मेडिएटर असांखे ॿुधाईंदो आहे इन ॿिनि जे विच में रिलेशनशिप जेको आहे उहो कहिड़ो आहे ऐं उहो कीअं हिक ॿिए सां रिलेटेड आहिनि ठीकु आहे हाणे अॻिते में ॿुधाए थो सिंपल मेडिएशन मॉडल हिकिड़ो सिंपल मेडिएशन जंहिंमें मॉडल हुजे जंहिंमें हिकु मेडिएटर हुजे उन में घटि में घटि 3 वेरिएबल लाज़मी आहिनि हिकिड़ो IB यानी इंडिपेंडेंट वेरिएबल पोइ मेडिएटर ऐं पोइ इन खां पोइ हिकिड़ो तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल घटि में घटि 3 वेरिएबल लाज़मी हुजणु घुरिजे इनखे असां मेडिएशन चऊं था जीअं तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त हिते इंडिपेंडेंट वेरिएबल एक्स एम असांजो मेडिएटर आहे ऐं वाई असांजो उहो डिपेंडेंट वेरिएबल आहे जेको वरितो आहे हॉलैंड एट आल 2016 इन खां इन पेपर मां हीउ वरितो आहे काफ़ी सुठो पेपर आहे टाइम मिली हिन पेपर खे ज़रूरु तव्हां पढ़ो हॉलैंड जो अच्छा हाणे आहिनि जेके असांजा इशूज़ रिकमेंडेशंस कहिड़ियूं आहिनि त उन में सभ खां पहिरियों जेका असांजी इशू आहे उहा आहे त प्रिपरेशन फॉर मेडिएशन एनालिसिस इन मेडिएशन एनालिसिस असांखे कहिड़ी क़िस्म जी प्रिपरेशन करणु घुरिजे उन लाइ कुझु रिकमेंडेशंस आहिनि उनखे असां पढ़ी वठूं त सभ खां पहिरियों हिते चए थो त हीअ आहे मां जेके अहम ॻाल्हियूं उहे न पढ़ंदुमि बाक़ाया तव्हां मां पेपर जी लिंक मां हितां छॾे ॾींदुमि तव्हां पेपर डाउनलोड करे तव्हां उतां पाण वधीक जेके शयूं आहिनि तव्हां पढ़ी सघो था जेके इंपॉर्टेंट शयूं आहिनि मां सिर्फ़ु उहो डिस्कस कंदो अदरवाइज़ जेका वीडियो जी जेको टाइम आहे उहो तमामु घणो वधी वेंदो सिंपली स्टेटिंग दैट द एम विल मेडिएट रिलेशनशिप बिटवीन द एक्स एंड वाई नीदर जस्टिफाइज the role of mediator not the contributes to the advancement of the theory building सिर्फ ये चीज चढ़ने तो भाई एम असां मेडिएटर आहे या कहीं भी हिकिड़े जा सेटिस्फिकेशन के एज अ मेडिएटर तो रखी छॾो था या कहीं भी वेरिएबल एज अ मेडिएटर तो रखी छॾण इहो माना इहो पूरो न आहे पर इन हवाले खां तव्हांखे जस्टिफाई करणो पवंदो उनजा रीज़न ॾियणा पवंदा त छो तव्हां इनखे एज अ मेडिएटर रखियो आहे ऐं छा इहो मेडिएटर तौरु कमु करे बि सघे थो या न पास्ट लिटरेचर मां तव्हांखे जस्टिफाई करणो पवंदो साइटेशंस ॾियणी पवंदियूं रीज़न्स ॾियणा पवंदा त ही एज अ मेडिएटर तव्हां छो रखियो आहे ऐं इन जो कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे एडवांसमेंट ऑफ थ्योरी बिल्डिंग सो इहो तमामु अहम आहे अक्सर असां जेको आहे प्रैक्टिस में इहो दोस्त ईंदो आहे त असां रखी छॾींदा आहियूं पर असांखे ख़बर न हूंदी त छो या अक्सर जेके मूंखे सेमिनार वञणो पवंदो वञण मौक़ो मिलंदो आहे FLP सेमिनार में उते तहक़ीक़दान उहे रखंदा त आहिनि पर जॾहिं उहो सुवालु पुछियो वेंदो आहे त भई मेडिएशन ही तव्हां इनखे छो रखियो आहे एज़ अ मेडिएटर इन जो को सबबु आहे तव्हां वटि त काई अहिड़ी ॻाल्हि कोन हूंदी आहे सो इनखे लाज़मी आहे त असां वटि इन हवाले खां हिकिड़ा फर्म जेके सम्झ में जस्टिफिकेशन या रीज़न्स हुजनि ठीकु आहे ऐं उन खां पोइ आहे द नीड ऑफ द ठीक है द नीड ऑफ मेडिएटर एंड मॉडल हाणे इन मेडिएटर जी जेका नीड कहिड़ी आहे सभ खां पहिरियों वाई मेडिएटर इज़ नीडेड मेडिएटर जी ज़रूरत ॼण जी ज़रूरत छा आहे ऐं ॿियो आहे त विच वेरिएबल शुड बी कंसीडर्ड एज अ मेडिएटर ऐं वाई असां कहिड़े वेरिएबल खे असां एज अ मेडिएटर कंसीडर कयूं ऐं छो इहो बि असांखे सभु ॼाणणो पवंदो यानी असां जॾहिं मेडिएटर खे रखण खे जस्टिफाई कयूं था त जस्टिफिकेशन असांखे ॿ शयूं ॼाणियूं पवंदियूं मॉडल में असांजा खोड़ सारा वेरिएबल हूंदा आहिनि कि हिकिड़े वेरिएबल खे असां एज अ मेडिएटर रखूं था त इन जी ज़रूरत छो आहे ठीकु आहे ऐं इनखे ई तव्हां एज अ मेडिएटर छो था खणो उनजे सबबु कहिड़ा आहिनि ठीकु आहे इहे कुझु शयूं असांखे लाज़मी आहिनि जेका पंहिंजे रिसर्च पेपर में या थीसिस उन में जवाबु ॾियण जे लाइ अच्छा अॻिते आहे त कॉन्सेप्चुअलाइज़ेशन ऑफ द मेडिएशन रिलेशन नीड्स forethought about the relationship between the variable of interest and the
theoretical meaning behind those relationship. जेको variable of interest आहे जे ज़रिए सां तव्हां उहो चेक करे जंहिंजी माना जेको वेरिएबल आहे जंहिंसां तव्हां मेडिएशन खे चेक करणो अथव त उन जो रीज़न कहिड़ो आहे, उन जो फोटा तव्हांखे ॼणो पवंदो, को न को रीज़न ॼणो पवंदो उन में त एज़ अ मेडिएटर इहो छो थो इस्तेमालु थिए। ठीकु आहे। ऐं इन खां अञा थोरो हेठि हलूं त ॿी कहिड़ी शयूं आहिनि। अच्छा जी, हाणे हिन में काफ़ी अहम शयूं ॾिनियूं वयूं आहिनि। इन खां अलावा ॿियो आहे त अमंग द अदर issues reliability and validity of the instrument sample size, ठीक है, ऐं उन खां पोइ detected required effect and selection of appropriate software selection and basic understanding of the available approach for the mediation testing include strength weaknesses are the key issues one must be aware about that. हाणे जॾहिं बि असां मेडिएशन जेको आहे सो अप्लाई कंदासीं त उन में ॿ टे चारि शयूं लाज़मी, सभ खां पहिरियों रिलायबिलिटी, ठीकु आहे, उन खां पोइ आहे वैलिडिटी, त इंस्ट्रूमेंट वैलिड आहे या न, उन खां पोइ टियों इशू जेको आहे उहो सैंपल साइज़ आहे, त छा मेडिएशन जी रन करण जे लाइ जेको सैंपल साइज़ आहे इहा एप्रोप्रिएट आहे या न आहे। ऐं चौथी शइ इहा आहे त सिलेक्शन ऑफ सॉफ्टवेयर, कहिड़ो सॉफ्टवेयर तव्हां सिलेक्ट कयो था। इन में वञी तौर ते ॿ क़िस्म जा जेके आहिनि, हिकिड़ो जेको आहे पंहिंजो कोवेरियंस स्ट्रक्चर इक्वेशन मॉडलिंग जेके तव्हां PLS-SEM चऊं था, ऐं ॿियो वेरियंस बेस्ड स्ट्रक्चरल मॉडल आहे जेको स्ट्रक्चरल मॉडलिंग। ई ॿ क़िस्म जा जेके आहिनि से ॿ प्रोग्राम आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर्स आहिनि। ख़ासि तौर ते जेकॾहिं असां वेरियंस बेस्ड स्ट्रक्चरल मॉडलिंग चऊं था त इन में असां स्मार्ट PLS थो अची वञे, ऐं जेकॾहिं असां कोवेरियंस बेस्ड स्ट्रक्चरल मॉडलिंग जी ॻाल्हि कयूं था त हिते असांखे एमओस थो अची वञे। ई ॿ वॾा सॉफ्टवेयर आहिनि, त इन मां कहिड़ो सॉफ्टवेयर तव्हां इस्तेमालु कयो, उनजा रीज़न्स तव्हां वटि कहिड़ा आहिनि। अच्छा, ई मेडिएटर इस्तेमालु कयो था, इन जा स्ट्रेंथ ऐं वीकनेस कहिड़ा, इहे सभु असांखे ज़हन में रखी करे पोइ कंहिं बि जेको आहे वेरिएबल खे असां एज़ अ मेडिएटर जेको आहे असां अप्लाई उन तौरु करे सघूं था। ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि हीअ वॾी काफ़ी अहम जेको आहे त रीडिंग क्लासिकल वर्क ऑन द मेडिएशन बाय बारोन एंड कीनी, जेम्स एंड ब्राइट, ठीकु आहे, 1986 में आहे, या हुनजो 1940 ग्राउंड ब्रेकिंग पेपर बाय द प्रीचर हाइस जेको आहे 2004-08 में, ऐं जेको आहे उन खां पोइ हाइस आहे ऐं मास्टरपीस बाय द अगेन, ही मुख़्तलिफ़ जेके रिसर्चर्स आहिनि उनजा नाला अची वञनि। कीनी गुड रेफरेंस टू अंडरस्टैंड द फंडामेंटल ऑफ द मेडिएशन इफेक्ट्स एंड हाउ दे वर्क। ये तव्हां मेडिएशन खे तव्हां वधीक सम्झणु चाहियो था, इहे कुझु रिसर्चर जा नाला आहिनि, इनखे तव्हां पढ़ो, उनजे ॾाढा सुठा पेपर आहिनि। त हिते आहे इशू नंबर 2 थो अची वञे। हाणे इशू नंबर 2 में असां वटि छा आहे त नंबर ऑफ हाइपोथेसिस असांजा केतिरा हुजणु घुरिजनि, हाउ मेनी जेको आहे हाइपोथेसिस शुड बी डेवलप फॉर मेडिएशन। सो इन हवाले खां रिकमेंडेशन छा आहे त देयर इज द वन ऑफ द मोस्ट फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन अबाउट द मेडिएशन। मेडिएशन में इहो इंपॉर्टेंट सुवाल हूंदो आहे त भई सवाल असांजा हाइपोथेसिस केतिरा हुजणु घुरिजनि। ठीकु आहे। इन हवाले खां हिते हिन पेपर में ॿ एप्रोच असांखे ॿुधाई वयूं आहिनि। हिकिड़ी सेगमेंटेशन एप्रोच आहे जंहिंमें असां वटि जेको आहे 3 हाइपोथेसिस, जंहिंमें असां वटि 3 हाइपोथेसिस आहिनि, जंहिंमें असांजो H1 इंडिपेंडेंट वेरिएबल अफेक्ट्स यानी एक्स अफेक्ट द मेडिएटर, ठीकु आहे, हिकिड़ो इहो थी वियो। ऐं H2 यानी ॿियो हाइपोथेसिस असां वटि थी वियो त मेडिएटर इफेक्ट द आउटकम वेरिएबल, ठीकु आहे। ऐं टियों जेको आहे असांजो हाइपोथेसिस मेडिएशन इफेक्ट द like the mediation effect, यानी aim mediates the relationship between the x and y। यानी असां जॾहिं सेगमेंटेशन अप्रोच जी ॻाल्हि कंदासीं त असांखे हमेशह 3 जेके आहिनि से असांखे हाइपोथेसिस ठाहिणा पवंदा। ॿी सूरत हाल में असां वटि आहे ट्रांसमिटल अप्रोच, ठीकु आहे। इन अप्रोच में असांखे घणा इन में आहे त रिक्वायर अ सिंगल हाइपोथेसिस, जंहिंमें असांखे सिर्फ़ु हिकिड़ो हाइपोथेसिस ठाहिणो ज़रूरत आहे, टिनि जी कंहिं क़िस्म जी ज़रूरत आहे। इन में छा थो चवे त रिक्वायर्ड अ सिंगल हाइपोथेसिस स्टेटिंग दैट द mediator aim mediates relationship between the x and y without developing delving into the hypothesis relating to the x to aim and the aim to y, यानी इन वाले सिर्फ हिकिड़ो हाइपोथेसिस थींदो ऐं 3 हाइपोथेसिस ठाहिण जी असांखे कतई ज़रूरत नाहे। सो इहे 2 अप्रोचिस नयूं आहिनि जंहिंमें असांखे इन ॿिन्ही जा मिसाल असांखे मिली था वञनि। त हीअ टेबल आहे जंहिंमें ॿिन्ही जा मिसाल तव्हां जेके सम्झी सघो था। बहरहाल मां सिर्फ़ु डिस्कस कंदुसि सिर्फ़ु हिनखे त ट्रांसमिटल अप्रोच में छा आहे। इन में चए थो त एम मेडिएट्स रिलेशनशिप बिटवीन द एक्स एंड वाई, ऐं ॿियो जेको एग्जाम्पल 2 आहे त एक्स हैज़ अ इनडायरेक्ट इफेक्ट ऑन द वाई। ऐं बाक़ी बाक़ाइदा जेको हाइपोथेसिस आहिनि तव्हांजी ॿी कहिड़ी अप्रोच आहे सेगमेंटेशन, उन में तव्हां पढ़ी सघो था। ठीकु आहे।
उन खां पोइ टियों इशू आहे त बराउन एंड केनी अप्रोच। बराउन एंड केनी तमामु घणो कमु कयो आहे, ख़ासि तौर ते 80s जे दौर में तमामु वॾो नालो बराउन केनी जो। उन अप्रोच जे हवाले खां इन में छा मां बराउन केनी अप्रोच मां इस्तेमालु करे सघां थो मेडिएशन जे हवाले खां, त इहो बि हिकिड़ो अहम आहे। इन हवाले खां रिकमेंडेशन जेका आहे त बराउन एंड केनी अप्रोच is widely recognized and cited, achieving more than 70,000 citations to date। उन वक़्त में तमामु घणो जेको कमु हुयो बराउन केनी जो, ऐं उन में ॿुधाए थो त ही 70,000 खां वधीक जेके आहिनि साइटेशंस हिन तारीख़ ताईं अॼु ताईं आहिनि। ठीकु आहे, उन हवाले खां ही बराउन केनी जे हेठां थोरो डिटेल ॾिनल आहे। बराउन केनी छा कयो आहे? बराउन एंड केनी 1986 में काज़ल स्टेप फॉर मेडिएशन, उन में 4 स्टेप ॿुधाए थो। पहिरियों x must have related to the y, ॿियो स्टेप आहे त x must have related to the m, and टियों जेको आहे उहा x and m must have related to the y, ऐं उन खां पोइ चोथों जेको उहो आहे त x and y shrinks up on the inclusion of it। जॾहिं तव्हां जेको मेडिएटर विझो था त पोइ जेको वैल्यू आहे उहो घटिजी वञे x ऐं y जे दरमियान। ठीकु आहे, इहे 4 कंडीशंस नेसेसरी कंडीशंस हुयूं जेके फुलफिल थियणु घुरिजनि। बहरहाल तव्हां इन में तव्हां ॾिसी त 2 अप्रोच मथे हुयूं, त उन में जेको आहे हिकिड़ी अप्रोच सेगमेंटेशन, उन खां ॿी अप्रोच में त हाणे इहो आहे त हाइपोथेसिस हिकिड़ो ठहे। हाणे इन जी जेकी 4 जेकी स्टेप्स आहिनि इन जी ज़रूरत करण की असांखे ज़रूरत ई कोन्हे। हीअ हिकु नओं थॉट आहे असांजी मेडिएशन जे एनालिसिस जे हवाले खां, ऐं इन में इहो बि आहे त रीसेंट डेवलपमेंट इन द मेडिएशन लिटरेचर unequally discourage researchers from using the Baron and Cenny approach because of receiver limitation। इनमें कुछ limitations आहिनि जेके 4 मूं तव्हांखे ॿुधाया त independent variable जे विच में significant relationship हुजे, वरी independent variable जो mediator सां, mediator जो वरी तव्हांजी dependent variable सां, ऐं उन खां जॾहिं mediator विझूं था त पोइ जेको इफेक्ट आहे तव्हांजो x जो y मथां उहो घटिजी वञे। इहे 4 जेके आहिनि से ॾाढा ॾुखिया जेके शर्त आहिनि जेके अक्सर तौर ते पूरा कोन थींदा आहिनि, त जंहिंजे करे असांजो घणो जेको मिसाल हिते ॾिठो न त यूज़िंग द बराउन केनी approach might produce the misleading result, refute potentially significant theoretical relationship, and in turn damage the future theory building। ठीक है, ये इन जा रीजन्स निकरनि था जंहिंजे करे असांजी बराउन केनी कयूं इन जा ई नुक़सान थियनि था त जेके रिज़ल्ट्स असांजा उहे सही न आहिनि, या जेके असांजा जेको ई तमामु हिकिड़ो थ्रेट आहे यानी थ्योरी बिल्डिंग में, यानी थ्योरी बिल्डिंग में वॾे में वॾो इहो हिकिड़ो रुकावट आहे, इन करे असां हिनखे इस्तेमालु न कयूं। ठीक है, उन खां अॻिते वरी जेको इन हवाले खां अहम हिकिड़ो थॉट मिले थो, देयर इज़ अ क्लियर रिकमेंडेशन टू अबंडन दिस अप्रोच फॉर टेस्ट ऑफ द मेडिएशन इफेक्ट। ठीक है, त इन अप्रोच खे असांखे हाणे ख़ुदा हाफ़िज़ चवणु घुरिजे। ऐं उन खां पोइ आहे त जेको आहे एक्सप्लिसिटली एडवाइस दैट द फॉलोइंग बराउन केनाइटिस वाज द फाइन। 1980 में तमामु ज़बरदस्त हुयो, पर हाणे जीअं नवां क़िस्म जी रिसर्च, नवां क़िस्म जा सॉफ्टवेयर अची विया आहिनि, त हाणे इन क़िस्म जे जेके बराउन केनी जो वारो अप्रोच आहे उहो बहितर न आहे, इन जी बिकॉज़ ऑफ इट्स लिमिटेशंस। ठीक आहे, हाणे उन खां पोइ आहे त इशू नंबर 4 आहे टेस्टिंग रिलेशनशिप बिटवीन द एंटीसीडेंट एक्स एंड वाई। ठीक है, should I test relationship between x and y when testing the mediation? छा रिलेशनशिप मां चेक कया x ऐं y जे विच में, यानी इंडिपेंडेंट वेरिएबल जे जॾहिं असां मेडिएशन कयूं था त इन हवाले खां छा असांखे रहनुमाई आहे, इनखे बि ॾिसी वठूं थोरो। सो इन हवाले खां आहे त टेस्टिंग द मेडिएशन इफेक्ट x and y for mediation analysis is the first condition of Baron Keany causal step। यानी जो बराउन केनी जा 4 स्टेप असां पढ़िया, मां तव्हांखे ॿुधाया, उन पहिरियों स्टेप इहो आहे त x ऐं y जे दरमियान हिकिड़ो सिग्निफिकेंट रिलेशनशिप हुजणु घुरिजे, लेकिन इहो न आहे त मेडिएशन मुमकिन न आहे। ठीक है, सो इन हवाले खां ॿुधाए थो त बिकॉज़ ऑफ सच कंडीशंस एंड स्टेप्स सेवरल मेडिएशन रिलेशनशिप वर रिजेक्टेड एंड प्रीमेच्योरली एंडेड। हाणे इन कंडीशन जे करे खोड़ सारा जेके असांजा मेडिएशन रिलेशनशिप वो खत्म थी विया, या माना ॼमण खां अॻु में ई जेको आहे उहो पूरा थी विया, उहो मॉडल या उहो थ्योरी बिल्ड कोन थी सघियूं। इहो हुनजो रीज़न हुयो। दस तंहिंजे करे मेडिएशन एनालिसिस डज़ नॉट रिक्वायर एन एसोसिएशन बिटवीन एक्स एंड वाई। तंहिंजे करे जेको आहे न इहा हाणे रिक्वायरमेंट न आहे मेडिएशन जॾहिं कयूं था त एक्स ऐं वाई जे विच में जेको सिग्निफिकेंट रिलेशनशिप आहे इहो ज़रूरत न आहे। उन खां पोइ इनमें हिकिड़ी ॿी अहम शइ ते अची वञे त भई टेस्टिंग सिग्निफिकेंस एक्स एंड वाई
before after explaining a mediation effect is outdated हाणे वो पुराणो concept थी वियो आहे ऐं unnecessarily restrictive ऐं हिकिड़ी गैर ज़रूरी जेका उहा condition हुई. If theory suggests the presence of the mediation, researchers should test it regardless of the significance of relationship between the x. हाणे छा आहे असांखे गाइड करे थो करे असांखे गाइड थ्योरी थी करे थ्योरी चए थी त में मेडिएटर विझणो आहे त पोइ मेडिएटर तव्हां विझी छॾियो. ठीकु आहे. हाणे उन विच में रिलेशनशिप सिग्निफिकेंट हुजे या न हुजे इहो ज़रूरी न आहे. ज़रूरी इहा आहे त असांखे थ्योरी में जेकॾहिं इहो मेडिएटर आहे त असांखे उहो मेडिएटर इस्तेमालु करणु घुरिजे. उन खां पोइ आहे दिस डज़ नॉट मीन that the researchers should stop testing the direct relationship. इन जो मक़सदु इहो बि न आहे त तव्हां उन डायरेक्ट रिलेशन खे टेस्ट ई न कयो. टेस्ट करो पर जेकॾहिं उहो सिग्निफिकेंट अचे थो त ज़बरदस्त, नथो अचे त कोई मसइलो कोन्हे. थ्योरी इंपॉर्टेंट आहे असांजे लाइ. ठीकु आहे. ऐं उन खां पोइ थोरो अञा हेठि हलिजे त हिकिड़ो ॿियो आहे त कंप्लीट आर फुल मेडिएशन. ठीकु आहे. इहो कॉन्सेप्ट कहिड़ो आहे? छा कंप्लीट फुल मेडिएशन जेको कॉन्सेप्ट आहे इन हवाले खां रिकमेंडेशन छा आहे त कंटेम्परेरी लिटरेचर ऑन मेडिएशन advocates that the complete or called partial mediation concept have little value and should be abandoned. And complete या partial mediation जो को भी concept कोन्हे हाणे इन खे असांखे छॾणु घुरिजे. इन खे असांखे छा छॾणु घुरिजे. ठीकु आहे. उन हवाले खां पंहिंजो हिते आहे that the reality is that to claim the full mediation one would have to have confidently measured all the possible mediators and suppressors without error. ऐं जॾहिं असां इहो क्लेम चऊं था त भई फुल मेडिएशन इन मक़सदु जेके बि हुन मेडिएटर पॉसिबल मेडिएटर असां सभु हुनखे एक्सप्लाइट कयोसीं. हाणे इन में कंहिं ॿिए क़िस्म जी ॿिए मेडिएटर जी का ज़रूरत ई कोन्हे, कंहिं ॿिए क़िस्म जी सप्रेसर जी ज़रूरत ई कोन्हे. हाणे सप्रेसर छा आहे? थोरो ई सप्रेसर जी डेफिनेशन रखी छॾी आहे अव्हां जी सहूलियत लाइ त describe the mediator variable in competitive mediation which absorb करे वेंदो आहे a significant share of the entire direct effect, thereby substantially decreasing the magnitude of the total effect. इहा डेफिनेशन थी वई तव्हांजे सप्रेसर जी. ठीकु आहे. nevertheless the mean ही आहे measuring the variable without error in social science and basis research is practical impossible. यानी ये मुमकिन ही ना है त असां जेको कयूं को भी रिलेशनशिप चेक कयूं ऐं उन में असां जेको आहे स्टैंडर्ड एरर ई न हुजे. एरर खां सवाइ त का बि शइ मुमकिन ई न आहे तव्हांजी सोशल साइंस में. सोशल साइंस जॾहिं बि असां कमु कंदा आहियूं त उन में हमेशह को न को स्टैंडर्ड एरर हमेशह स्टैंडर्ड एरर हूंदो आहे. तव्हां भले ॾिसी रहिया हो हिते इक्वेशन ॾिसी रहिया हो मल्टीपल रेगुलेशन इन में आख़िर में तव्हांखे ई मिले थी. इहो स्टैंडर्ड एरर आहे ई आहे. ऐं इन खां पोइ जेको लास्ट बट नॉट द लीस्ट तमामु हिकिड़ो अहम आहे त एनालाइज़िंग मेडिएशन इफेक्ट. हाणे मेडिएशन इफेक्ट खे कीअं एनालाइज़ कयूं? हाउ डू वी कंफर्म दैट देयर इज अ मेडिएशन एनालिसिस बिटवीन एक्स एंड वाई. इन खे कीअं कंफर्म कयूं इन में जेको आहे इहो मेडिएशन इफेक्ट आहे या न आहे, इन खे कीअं असां जाचूं? त इन लाइ असां वटि कुझु तरीक़ा मां तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां जेके हिन में बुधायल आहिनि. त इन में रिकमेंडेशन छा आहे? रिकमेंडेशन इहा ई आहे the central consideration of mediation analysis is that there is a significant relationship between the independent variable outcome and through the mediator. हाणे बुनियादी जेको सोच आहे मेडिएशन जे पोयां त भई असां इहो चेक कंदा आहियूं त इंडिपेंडेंट वेरिएबल जो इम्पैक्ट डिपेंडेंट वेरिएबल जे आहे थ्रू मेडिएटर जे. छा इहो जेको रिलेशनशिप असां ठाहियोसीं ट्रांसमिटल अप्रोच मुताबिक़ छा सिग्निफिकेंट आहे या न आहे? जेकी आहे त उहो कीअं चेक कजे? सो इन हवाले खां असां वटि कहिड़ो टूल आहे? सो हिते असां टूल अचे थो त स्पेसिफिकली bias corrected bootstrapping is considered a powerful method to detect the mediation. हाणे मेडिएशन आहे या न इन में असां बूटस्ट्रैपिंग जेको टेक्निक आहे उहो असां रन कंदा आहियूं जंहिंमां असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त इहो रिलेशनशिप आहे सिग्निफिकेंट आहे या न. हाणे उनजो वैल्यूज़ कहिड़ा आहिनि उहो तव्हां ॼाणो था. उहो 0.505% आहे या टी वैल्यू 1.96 खां मथे हूंदो त उहो असांजो सिग्निफिकेंट आहे. जेकॾहिं 0.05 खां घटि आहे त उहो नॉन सिग्निफिकेंट आहे. बूटस्ट्रैपिंग छा हूंदी आहे उन हवाले खां मां ही डेफिनेशन रखी छॾी आहे. रीसैम्पलिंग ॿीहर सैम्पलिंग कंदो आहे टेक्निक that draws large number of the subsample from the original data with the replacement and estimates the model for each subsample. It is used to determine the extent of error of the coefficient to assess their statistical significance without relying on the distribution assumption. बहरहाल हिकु नंढी डेफिनेशन आहे तव्हांजी बूस्ट. हाणे असां इहा ख़बर पई त सिग्निफिकेंस आहे उहा हिकिड़ी बूटस्ट्रैपिंग जे ज़रिए सां असां
जेको आहे उहो करे सघूं था। ठीकु आहे, उहो बूटस्ट्रैपिंग मदद सां असां चेक कंदासीं। अच्छा जी, हाणे इन में छा आहे, the addition evolving the confidence interval is another important condition to confirm the mediation effect। ठीक है, evolving confidence interval हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे जिन मदद सां असां इहो कंफर्म करे सघूं था त mediation effect आहे या न आहे। if the confidence interval for indirect effect does not straddle to the zero in between, zero जे विच में न आहे, the support this support of the piece of mediation, त हाणे इन मक़सद ये mediation उन में आहे ऐं कि न आहे त mediation न आहे। सिंपली ॿ तरीक़ा असांखे मिली विया। अच्छा, इन लाइ स्टेटिस्टिकल प्रोग्राम असां वटि कहिड़ा आहिनि, उन में प्रोसेस आहे, स्मार्ट PLS आहे, वार PLS आहे, ऐं उन खां पोइ आहे असांजो एडांको ऐं एमोस आहिनि। ई कुझु सॉफ्टवेयर आहिनि जेके असांखे इन हवाले खां जेका असांजी मदद करे सघनि था स्मार्ट PLS आहे या न आहे उन वैल्यू खे चेक करण जे लाइ। ठीकु आहे दोस्तो, सो इन ही कुझु। अच्छा, हिन में आख़िर में ॿियो कहिड़ो शइ ॿुधाए थोरी बि ॾिसंदा हलूं। However, when the analyzing model with multiple mediators, researcher must estimate a specific indirect effect instead of the total indirect effect। हाणे तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो स्मार्ट PLS जो हिकिड़ो जेको इमेज, हिन में असांखे जेका उहे नज़र अची रहिया आहिनि त हिन में असां स्पेसिफिक इनडायरेक्ट इफेक्ट बि चेक करे सघूं था। यानी असां उन में जेके ख़ासि तौर ते जंहिंमें हिक खां वधीक मल्टीपल, हिक खां वधीक मेडिएटर्स आहिनि, उन में असांखे स्पेसिफिक इनडायरेक्ट इफेक्ट बि चेक करणो पवंदो बजाए जो टोटल इनडायरेक्ट इफेक्ट। हाणे टोटल इनडायरेक्ट इफेक्ट ऐं स्पेसिफिक ॿई तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। त स्मार्ट PLS तव्हांखे इहो शइ ॿुधाए थो, या रेड PLS तव्हांखे इहे इनडायरेक्ट स्पेसिफिक इनडायरेक्ट इफेक्ट बि तव्हांखे ॾेई सघे थो। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ आहे त भई रिसर्चर आल्सो एनकरेज टू एक्सप्लोर द न्यू मेथड ऑफ मेडिएशन। मेडिएशन कुझु नवां मेथड जेके उहो आहे मोंटी कार्लो सिम्युलेशन आहे ऐं बायसियन एस्टिमेशन आहे। इहे ॿ कुझु नवां मेथड आहिनि जिन ज़रिए सां असां पंहिंजो जेको मेडिएशन करे सघूं था। आख़िर में कंक्लूजन आहे, कंक्लूजन में हवाले खां हिते नंढी ॻाल्हि मां सिर्फ़ु पेश कंदो त हिते हिन जा सचेस माइसेम हिन जो ग्रुप आहे, माइसेम फेसबुक ग्रुप आहे जिते वञी करे तव्हां वधीक डिटेल हासिल करणु चाहियो था त उहा बि तव्हां करे सघो था। दोस्तो, इन ते अॼु हिन वीडियो जो इख़्तिताम कयूं था। उमेद कयां थो तमामु ई वीडियो तव्हां लाइ तमामु घणी जेका फ़ाइदेमंद रहंदी, छो इन में बुनियादी मेडिएशन एनालिसिस जा जेके इशूज़ आहिनि उहे मूं डिस्कस कया आहिनि। वरी इंशाल्लाह नई वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी कंहिं सुठे रिसर्च पेपर सां। तेसि ताईं ॾींदा मूंखे इजाज़त। ऐं आख़िर में इहा रिक्वेस्ट त हिन चैनल जो बि ख़्यालु कयो, पंहिंजो बि ख़्यालु कयो। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।